मिर्चा में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते मटियारी यूनिट तरफ़ां ज़िले सदर रजब अली बुज़दार जी अॻवानी में सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ लाइ कारो ॾींहुं मल्हाए शहीद जान मोहम्मद महर जी तस्वीरूं नालो गुल रखी ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वई ऐं ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में पेना फ्लेक्स खणी एतिजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कंदे शहीद जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। एतिजाजी मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि फिदा हुसैन सोलंकी, नौशाद बुघियो, राणा शमशाद राजपूत, इम्तियाज़ अबड़ो, अली मोहम्मद सम्मो, कामरान मलूकाणी, फेरोज़ गुल तहीम, अख्तियार वसाण, ख़ालिद अबड़ो, राजा हैदर वसाण समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि राना ग़ुलाम नबी राजपूत, अब्दुल रशीद रिंद, सैयद हाशिम शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची